अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अनवर अली सोलंकी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी। सिंधी शूज़ न्यूज़ टीवी बुलेटिन में अवां खे भलीकार ख़बरुनि जो सिलसिलो जारी। ख़बर शामिल कंदासीं नौशारो फेरोज़ जे ब्यूरो चीफ मंसूर मलक जी। बिरासिटी ऐं आसपास अताई डॉक्टरनि ऐं गैर रजिस्टर्ड लेबॉरेटरियुनि तोड़े मेडिकल स्टोर जो आज़ार वधी वियो। अताई डॉक्टर तोड़े गैर रजिस्टर्ड लेबॉरेटरियुनि वारा इंसानी जाननि सां खेॾण लॻा। बिरासिटी तालुके जे शहरनि बिरा रोड, ठारूशा ऐं आसपास जे इलाइक़नि दाली शहर, बेलावा, मिठलाबाद, ॻोठ हुसैन कलोड़ो ऐं ॿियनि इलाइक़नि में अताई डॉक्टरनि शकील आराई, नूर बिरोई, हीरो आराई ऐं गैर रजिस्टर्ड लेबॉरेटरियुनि अली लेबॉरेटरी, सिंध लेबॉरेटरी, झूलेलाल लेबॉरेटरी तोड़े गैर रजिस्टर्ड स्टोरनि ख़िलाफ़ कार्रवाई न थी सघी, जंहिंजे करे सवे इंसानी जानियूं ख़तरे हेठि आहिनि। इन्हनि चयो त अताई डॉक्टरनि तोड़े लेबॉरेटरियुनि ते सैकड़ाट माण्हू वेठल आहिनि जेके बिना कंहिं सरकारी लेटर जे इंसानी जाननि सां खेॾी रहिया आहिनि, जंहिं सबबु हितां जी आवाम सख़्त मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रही आहे। हितां जे साञा वंदनि ऐं सिविल सोसाइटीअ पारां हेल्थ केयर कमीशन तोड़े सिहत खाते जे डायरेक्टर जनरल खां मुतालबो कंदे चयो आहे त तालका बिरासिटीअ में क़ाइमु अताई डॉक्टरनि जूं क्लिनिकूं गैर रजिस्टर्ड लेबॉरेटरियुनि ऐं मेडिकल स्टोरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसानी जानियूं बचायूं वञनि। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं अपडेट्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी।